बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलियफ़रहू सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। सुभान अल्लाह। बिरादरान इस्लाम, हिन प्यारी ईमान वारी महफिल के बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ी ऐं असां पाण खे रहमतुनि जो हक़दार बणायूं त हिकु भेरो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो ऐं क़ल्ब जो अखियूं मदीने शरीफ ॾे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना न कुछ मोहब्बत जो इज़हार क्यों नहीं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व शफीना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदना शफीना। अल्लाह पाक जो रहमतूं हुजनि तव्हां जे मथां असां जे मथां। ख़ुशी थी ॾाढी, हे शान आहे तो माना आहे तो ऐं मोहब्बत जे इज़हार वारो ये प्रोग्राम जेको साईं ग़ुलाम अली बख्शी साहब जन कयो आहे। सुभान अल्लाह। हक़ीक़त में दरगाह शरीफ़ ते कंहिं साॻे सबब सां आया हा, उते मुलाक़ात थी, पर मूंखे अॼु बि इहा ख़बर कान हुई त सदन जो प्रोग्राम आहे। पोइ ईअं दोस्तनि सां ॻाल्हि निकिती, हा कईसीं, वरी ॿिया बि प्रोग्राम रखियासीं। हाणे त चऊं था त जेकर ॿिया न रखूं आहे प्रोग्राम खे ख़बर असांखे हुजे हा चङी तरह, पर अल्हम्दुलिल्लाह हाणे असांजी बि हाज़िरी आहे ऐं साईं जी बि मोहब्बत जो इज़हार आहे। हे रूहानी ईद आहे मुस्लमान जी असली। सुभान अल्लाह। के माण्हू चवंदा आहिनि न त ईदूं ॿ आहिनि ऐं टी ईद वरी तव्हां काॾहूं कढी आहे, त इन जो जवाब क़ुरान मजीद मां हदीस शरीफ़ मां घणो आहे, जेको असांजे अहले सुन्नत वल जमाअत जे आलिमनि सुहिणे नमूने सां ॾिनो आहे। पर हक़ीक़त इहा आहे त ही ख़ुशी जी महफ़िल आहे ऐं रूहानी ईद आहे उन मोमिन मुस्लमान जी जंहिंजो को ज़र्रे जेतिरो नातो बि मदीने जे साईं सां आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह जंहिंखे बि ॾिनो आहे न ख़ुश नसीब मुस्लमान खे हे मोहब्बत शरअन मतलूब आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त अहिड़ी मोहब्बत हुजे मां सां जो औलाद विसरी वञे। सुभान अल्लाह। उन मोहब्बत में जॾहिं सरकार जी ज़ात जी ॻाल्हि अचे त औलाद विसरी वञई, अबो अमा विसरी वञई, दुनिया जा माण्हू विसरी वञनि, सिर्फ़ मदीने जे सुहिणे साईं जी ज़ात हीअं क़ल्ब में हुजई। मोहब्बत जो हिकिड़ो बेकिनार समुंड अंदर में हुजई, पोइ तूं यकीन कर त तूं कामिल ईमान वारो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं ईअं बि न आहे त को हे जेका आहे सा हिन मोहब्बत जो को अजुर कोन्हे, तमामु वॾो अजुर आहे। अल मरउ मअ मन अहब, जंहिंसां मोहब्बत हूंदई क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदे। मुंहिंजा सुहिणा क़ुर्बान वञासि, मोहब्बत वारनि जूं निशानियूं बि महबूबनि पाण ॿुधायूं। सुभान अल्लाह। फरमायूं त जंहिंसां मोहब्बत हूंदी त कीअं सुञाणंदे? पहिरीं फरमायूं त मन अहब शैअन अक्सर ज़िक्रुहु, कंहिंजी बि कंहिंसां मोहब्बत हूंदी ज़बान ते ॻाल्हियूं उन जूं हूंदसि। सुभान अल्लाह। दुनिया जी मोहब्बत हूंदी, ॿियनि ॻाल्हियुनि जी मोहब्बत हूंदी, फिरी फिरी उहे ॻाल्हियूं कंदो, पर भले गुनहगार हुजे, भले ऐबदार हुजे, भले खुटल मुस्लमान हुजे, पर जे मदीने जे साईं सां मोहब्बत अथसि, ख़ुदा जो कसम आहे त पियो मीलाद कंदो। सुभान अल्लाह। मीलाद शरीफ़ महबूब जो ज़िक्र आहे, महबूब जूं ॻाल्हियूं आहिनि न। वरी ॿी निशानी था ॿुधाइनि सरकार मोहब्बत जी त हुब्बक शयो, जेकॾहिं कंहिंसां कंहिंजी मोहब्बत आहे उहा कीअं सुञाणंदे? मोहब्बत जी निशानी इहा आहे त पंहिंजे महबूब जे ऐबन खां आशिक जूं अखियूं
नाबीन थी वेंदियूं न ॾिसंदियूं त को महबूब में आइब आहे। सुभान अल्लाह सुभान कन गोड़ा थी वेंदा आहिनि। इहो निशान थी नज़र ईंदो ई सुन्नीअ में। छो सुन्नी जे आॾो जंहिं महिल ॻाल्हि कंदे सरकार जे शान जी त ठरंदो पियो, पर जे इन बेअब महबूब मां कंहिं ऐब कढियो त हिन खे ॻाल्हि वणंदी का। सुभान अल्लाह। बिरादरान इस्लाम, हे आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफिलूं आहिनि ऐं हे ककर रहमत जो उठो भी उन्हनि ते आहे। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, सॼे आलमीन ते रहमत थी, पर इन्हनि ते ख़ासि थी आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ, जेके मोहबत वारा हूंदा आहिनि उहे नफ़े नुक़सान खां बेपरवाह हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। उन्हनि खे न हूंदो आहे हेॾा ख़र्च छो कया थी, हे छा कयो थी, केॾो हाल दुख कयो थी, हे केॾा अॼु ख़र्च कया थी। इहे ख़र्च उन्हनि खे थोरा लॻंदा आहिनि, महबूब मथे ऐं वधीक लॻंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हा त सजन आशिकनि जो ॾिसूं मिसाल, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजे इश्क खे सलाम आहे, इहो मदीने जे साईं जो पहिरियों मुरीद आहे। सुभान अल्लाह। ऐं कॾहिं थियो या ख़बर थी, जॾहिं मके में इस्लाम जो नालो खणण, मदीने जे साईं खे अल्लाह जो रसूल चवण ऐं अल्लाह खे हिकिड़ो अल्लाह चवण अज़ीम जुर्म हो। जीअं अॼु कश्मीर छा थो हले पियो, मुसलमाननि जे आलमनि खे वकोड़े चवनि था त चओ राम राम। ॾिसंदा हूंदो फेसबुकनि ते, पंहिंजी जान बचाइण जे लाइ उन्हनि खे चवणो थो पए। इन टाइम ते जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो त अल्लाह खां सवा ॿियो अल्लाह कोन्हे, हे जो हज़ारे बुत खणी खड़ा कया अथव, छो कया अथव त उन्हनि खे बाहि लॻी वई, मुखालिफ़ थी पिया, एतिरे हद ताईं मुखालिफ़ थिया जो उन्हनि ज़ुल्म जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। हिकिड़ी फ़क़ीरानी थी असां ॿियाणी, उनजी हिकिड़ी टंग हिकिड़े घोड़े सां ॿधऊं, ॿी ॿिए घोड़े सां ॿधऊं, हीअं जो घोड़ा टुकायूं त चीरजी वई। इन टाइम में इहो मुड़ुस थी जंहिं उथी वॾे वाक़े ऐलान कयो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। तरह मदीने जे साईं फरमायो त जॾहिं मके वारनि मांखे झुटलायो पए त इहो अबू बकर सिद्दीक़ आहे, जंहिं मुंहिंजी मोहब्बत में मुंहिंजो ऐलान कयो ऐं मुंहिंजी तस्दीक़ कई, अल्लाह एवज़ा ॾींदुसि। सुभान अल्लाह। वॾो अमीर हो, पैसे वारो हो, वापारी हो, पर सॼे जो सॼो पैसो मदीने जे साईं ते, दीन ते, महबूब जी मर्ज़ी ते ख़र्च करे छॾियो। सुभान अल्लाह। मां मिसाल पे ॾिनो मोहब्बत जो। सुभान अल्लाह। उन टाइम में जॾहिं हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु गुलाम हा, कंहिं वॾे माण्हू जा, कंहिं ॾाढे माण्हू जा, ज़ालिम जा, ऐं पाण सरकार जे इश्क में आया, मुसलमान बणिया, त हू बेहद मथां ज़ुल्म कंदो हो। गरम गरम पत्थरनि जे मथां, वारी जे मथां लेटाए मथां ॿिया पत्थर रखंदो होसि, चर्बी पघिरजी वेंदी हुई, एॾा एॾा वॾा ज़ुल्म कंदो हो। पोइ हिकिड़े ॾींहुं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु आया ऐं उन उमैये खे फरमायूं त सौदो कंदे, हिन खे विकिणंदे, ग़ुलाम पैसनि ते वठिबा हुआ ऐं जन ग़ुलामनि खे फन घणो ईंदो हो, हुनुर घणो ईंदो हो, उहे तमामु क़ीमती हूंदा हुआ, उन्हनि जी वॾी क़ीमत हूंदी हुई। पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि हिकिड़ो ग़ुलाम हो जंहिंजो मज़हब ईसाई हो, पर वॾो क़ाबिल हो, हुन वटि वॾो फन हो, वॾी हुनजी क़ीमत थी। उमैये चयुसि त ॻाल्हि ॿुधो। हाणे उमैयो हज़रत बिलाल को बेज़ार हो, कुटे 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 थकिजी पियो हो। हज़रत बिलाल सां विड़ी विड़ी थकिजी पियो हो। हज़रत बिलाल सां इश्क लॻे मदीने जे साईं जो, त को सिर ॼण सवलो। सुभान अल्लाह। ज़बान तो तात लहे ई न पई। सुभान अल्लाह। पोइ चए पियो त ख़ुदा करे को वठे। चईंसि त हे विकिणंदे? चई हा। छा ॾींदे? चयईं त इहो ग़ुलाम वठंदो मां ईसाई, हे ॾींदो मां। हाणे इहो सौदो ईअं हो
जी मिसाल ते समझाया है त मोटरसाइकिल दींदो माए नए मॉडल जी जीरो लैंड क्रूजर वठंदो माए मिसाल तो ॾियां सुभान केर कंदो सही सौदो बाबा मोटरसाइकिल जी लैंड क्रूजर ॾियां मोटरसाइकिल जी एडो कीमती हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ वारो गुलाम आए हो उनके सफ़ा बेज़ार हो यकदम इश्क जी गाला मोहब्बत जी गाला उते नफो नुकसान जो सौदो न हूंदो आ दिल जो गालियूं हुजन यकदम हाओ के हाओ सुभान अल्लाह सुभान दिल में वायड़ो थी ही किए तो सौदो करे पर चई सा न बी उतर भी वठन घणो वठंदे हेतरो थियो सुभान अल्लाह आ सोना ये जमल साईं गुलाम अली साहब ने सदो जमल सरकार जो गालियूं हलंदियूं अल्लाह जो कसम चऊं तो हे मां जा कुछ न कयो दे कर घणो क्या सुभान अल्लाह या इश्क जी निशानी आ मोहब्बत जी निशानी आ मोहब्बत वारन जी निशानी आ खुदा जो कसम आ दुनिया में चई फलूकड़ा ज़बान में पइजी विया थन पर आशिकन जे लाइ वधऊं वधा दिल ऐं मीलाद वधऊं वधा छो त इहा रब जी मेहरबानी आ या कुरान जी शाहिदी आ वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला मजा मिठा महबूब जेका घड़ी पोइते थींदी तो जो शान वधाईंदो वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हैदराबाद में छा सुभान अल्लाह दुनिया में वञो अना ताला ख़बर जे त आसमान ते मां समझा तो खुशी हुंदी सुभान अल्लाह पो पैसा भी नहीं हाणे इते हिन दिल में सोचो काफर त मता ॾिस फिरी वञे हेॾो सौदो कीअं कयो अथई हाणे सौदो थी वियो जंहिंमहिल बिलाल खे वरितऊं मदीने जे साईं जे आशिक़ खे वरितऊं ऐं उहो गुलाम ईसाई ॾिनऊं त उन महिल हुन टहक ॾिनो सौदो थी वियो हाणे फिरी न पियो सघिजे टहक ॾेई चई त अबू बकर तोखे त वॾो सियाणो चवंदा आहिनि वॾो दानार चवंदा आहिनि वॾो क़ाबिल वापारी आहे अॼु त अकुल कम ई न कई हे जेको मुंहिंजो हे बिलाल आहे इहो मां चवां जेको मूंखे मुफ़्त वठे हेड़ो कीमती गुलाम पंहिंजो जहिड़ो मके में ॿियो कीमती गुलाम कोन्हे इहो हिन जे एवज़ में ॾिनो थी त हे थी आशिक़नि जा जवाब फरमायूंसि त ओ मैया तोखे कहिड़ी ख़बर मां सोन तोखां खयूं थो वञा ठिकर तुंहिंजे मथे में हयूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहब्बत वारा जो ॻाल्हियूं न था सुभान अल्लाह तॾहिं महबूब ने फरमायो त मां सां अहिड़ी मोहब्बत कर जो जंहिंमहिल बच्चा आॾो अचनि त मुंहिंजी मोहब्बत उन्हनि खां बि घणी हुजे औलाद कहूं अबे अमा कहूं पोइ मूंखे ॾस जन खे अहिड़ी मोहब्बत हूंदी त उन्हनि खां ॿारहीं रबियुल अव्वल शरीफ़ विसरंदी अल्लाह जो हे एहसान विसरंदो रब करीम जो हे कुर्ब जेको तो असां ग़रीबनि जे मथां थियो आहे 1,24,000 नबी सगोरा ॾिस केॾे त शान वारा आहिनि केॾे त करामतुनि वारा आहिनि रब जो पैगाम खणी अचण का नंढी ॻाल्हि कान्हे अल्लाह जो नाइब थियण का नंढड़ी ॻाल्हि कान्हे उन्हनि जे दबदबे जो छा हाल हो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे बगल मुबारक में हथ विझी कढंदो हो त सिज वांगुरु तरी चिमकंदी सुभान अल्लाह लठ मुबारक जन जी नाग थी नाग खाई वई पत्थरन जन जे लाइ डाचू पैदा कयूं नबियन जा पढ़ त सही वॾे शान वारा हा पर जंहिंमहिल मदीने जे साईं जो शान ॾिसंदे न त को ख़बर पवंदई त हिन महबूब जो उम्मती थियण वारो शरफ़ सभ खां वॾो आहे सिकंदरी बख़्त आहे त इहो आहे सुभान अल्लाह दुनिया में बादशाही बख़्त नाहे दुनिया जूं कामयाबियूं बख़्त नाहिनि दुनिया में जेकॾहिं को बख़्त आहे त मदीने जे सोणे साईं जो उम्मती थियण बख़्त आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह यहूदियुनि जो आलिम आहे वॾो तौरेत जो आलिम ऐं यहूदी नंबर 1 दुश्मन आहे उन्हनि जो आयो त मुक़ाबिलो करण हो आयो त परखण हो आयो त मदीने जे साईं खे ॾिसण हो त ॾिसां नबी कीअं आहे जंहिंमहिल आयो ऐं इन नूरानी सूरत ते नज़र पई अल्लाह ईअं चवंदा त अल्लाह कुरान मजीद न ॾेस हा ॿिया मौजज़ा न ॾेस हा चंड न चीरे हा सिज न मोटाए हा ॿोहूं न ॻाल्हाइनि हा सड़ियल खजूं सायूं न करे हा हिकु बि मौजो न ॾेखारे हा त बि महबूब जी सूरत अहिड़ी आहे जो सम्झण ॾिसण सां सम्झी वियासीं त हे नबी आहे सुभान अल्लाह तकबीर या रसूल अल्लाह बिरादरान इस्लाम
रब ॾों हेॾो भाङो मिलियो आहे ख़ुश कीअं न थींदासीं ख़ुशियूं उहे कंदा जेके सम्झंदा इहो भाङो मिलियो आहे उहो मुस्लमान थियो उन्हनि जो आलिम वॾो हज़रत काब हदीस शरीफ़ में आहे वो मुस्लमान जो थियो त मुर्शिद कामिल मिलंदो आहे न त मुर्शिद कामिल में मदीने जे साईं जे फैज़ जा जलवा हूंदा आहिनि उहो ईअं न हूंदो आहे साईं वारा भी असुल ठटेंदा आहिनि मां पंहिंजे कामिल मुर्शिद जी ॻाल्हि थो ॿुधायां हाज़िर बिरोई जी छते चंड वारे जी माइट विड़ी पियसि ॿनीअ ते 50-60 दरब ते खणी सभिनी बिरो हिन कब्ज़ो कयो हाणे हिकिड़ो ॼणो पुॼी न पियो सघे ॿियो वरी जेको माण्हू फ़क़ीर थींदो ॾाढ़ी वार करे कंदो न को सही सभु पिया विढ़ंदसि हूअं हुन सां न कुझंदा पर शल न को फ़क़ीर थिए ईअं हिकिड़ो जिन फ़क़ीर थियो नाग जी सूरत में मुर्शिद जे दर ते रहियो पियो हूंदो मुर्शिद खे चई साईं हाणे मुंहिंजी तोखां सवाइ सरे नथी मां रहां हाणे जिन जो दर ते रहे त केरु अचे वो तो फैज़ जी जाई हर कोई दो नाग थी रहंदो वो नंढड़ा ॿार पत्थर हणंदा वो हिकिड़े ॾींहुं संदसि मुर्शिद लॻियो ॾिसे त रतो रत नाग लॻो पिया ॿार पत्थर हणण सभु चुप कयूं पिया फरमायुसि ॿार त डिॼंदा आहिनि माण्हू डिॼंदा आहिनि नाग खां तोखे पत्थर था हणनि कुझु नथो करे चए तुंहिंजो दर आहे न नाग आहियां ई न कमज़ोर लॻो वेठो आहियां तुंहिंजो दर आहे कंहिंखे अखि ॾेखारियां ई नथो मुंहिंजा सोढ़ा उहा हीणा ही बली आहे उहा हेठा ही बली आहे हिकिड़ा चोर ॾाढा मुड़ुस बरोच मशहूर वारे साईं जा फ़क़ीर बणिया फ़क़ीर थी विया पोइ रहिया अची जाते उते रुगो दड़ा बनी बि न हुई गैराबाद पर दड़ा हा पोइ जॾहिं फ़क़ीर थिया पर साईं इंसान जी तबियत सुधरण में भी टाइम लगदो आ ऐं मुर्शिद कामिल जी सोबत में तबियत सुधरंदी आ माण्हू उते ठहंदो आ बिगड़ल अखलाक उते बढ़ंदा आहिनि न त न ठहंदा आहिनि पोइ उहे कुझु उन्हनि जा हीअं सुधरनि न पिया पोइ पाण उन्हनि ते जलाल कयूं पोइ पाण उन्हनि खे फरमाइनि पिया त अदा बघड़ न थियो ॿकरियूं थियो बघड़ न थियो जो माण्हुनि खे खाओ माण्हुनि खे पटियो बघड़ न थियो भले ॿकरियूं तो तव्हांखे ॿिया पटनि ख़ुदा वटि त एवज़ा मिलंदव न पोइ उन्हनि खे फरमाइनि पिया त मां तव्हां सां वाइदो थो कयां तव्हां चोरियूं छॾियो तव्हां ॾाढ छॾियो तव्हां ज़ुल्म छॾियो हे तव्हांजा बाग़ थींदा एड़े मुर्शिद कामिल जो चवणो दिल ते वेही फ़क़ीर थी विया सभु छॾियो अॼु उते बाग़ लॻा पिया सुभान अल्लाह फ़क़ीर जो थींदो वीचारो हेठां ई कंदो अलाह जो ज़िक्र कंदो मदीने जे साईं जी सुनत रखंदो वो सभु सीटियाईंदा मथऊं मुछर जन खे घर जा पंजर बि पटकाला आहिनि ॿकरियूं जन खे घर में ठूंगा हणनि उहे बि सभु الله أكبر أشهد أن لا إله إلا الله قرة عيني باسمك يا رسول الله جميل قرة عيني باسمك يا رسول الله لا حول ولا قوة إلا بالله العلي العظيم لا حول ولا قوة إلا بالله الله أكبر الله لا إله إلا الله اللهم صل على हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए आज़ान आई आहे आज़ान खां पोइ दुआ पढ़ंदा आहियूं जंहिंसां मोहबत हूंदी आहे उनखे दुआऊं कबियूं
बेअख्तियार दुआऊं कबियूं भिटाई साईं इहो नुक़्तो ॾसियो आहे ससु ई वीचारी सां कहिड़ी हालत थी पुनल राति जो हलियो वियो खणी हुनखे ज़ोरी खणी विया पर ससु ई सां त ॾाढी थी पोइ जॾहिं पुनल जी कढ निकिती त जबलनि में निकिती पहिरियों गाड़ी निकिती अकेली निकिती हे राति जो तसवुरु कर ऊंदहि जो कीअं पंधड़ा कया हूंदई कंडनि में कीअं हली हूंदी इन्हनि रिणनि में पढ़नि में कीअं हली हूंदी पोइ भिटाई साईं उहो नक्शो चिटियो आहे त पुनल पारां तो ॼाए ॿई हथ खणी त हिकु जुड़ियो हूंदे जग में ॿियो ॾींदो ई रिस्क उथणी इहा थी मोहबत वारनि जी त पोइ मदीने जे साईं सां मोहबत जी ॻाल्हि अॼु ॿुधी छॾ हे मीलाद शरीफ़ बि मोहबत वारा कंदा आहिनि हिन में महबूब जो शान बयानु कयो वेंदो आहे हिकिड़ी हदीस मुबारक आहे पाण फरमायूं त आज़ान अची त दुआ क़बूल पवंदी आहे पोइ इहा दुआ सेखारी अथऊं जंहिंमें उम्मती रब खे अर्ज़ु कंदो आहे त ओ मुंहिंजा रब असांजे महबूब आका खे पंहिंजे नबी खे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वो क़यामत जे ॾींहुं मक़ाम महमूद ॾिजाए जंहिंजो तूं वाइदो कयो सुभान अल्लाह इहा हिकिड़े क़िस्म जी दुआ आहे सरकार उन मक़ाम ते आहिनि पर इन मोहब्बत करण जो एवज़ो छा आहे अजुर छा आहे पाण फरमायूं त क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत कंदोमांसि सुभान अल्लाह जेके बि सरकार सां मोहब्बत कंदा महबूब जे मोहब्बत में का विख खणंदा मीलाद शरीफ़ इहे महबूब जा इन ते शफ़ाअत मिलंदी आहे ऐं इहो बि ॿुधी छॾ इहा बि हदीस शरीफ़ ॿुधायां थो पाण हज़रत पंहिंजे चाचे साईं जे घर विया हज़रत अब्बास साईं जे घर त हज़रत अब्बास साईं उन महिल पंहिंजे घर वारनि खे मदीने जे साईं जे विलादत जूं ॻाल्हियूं पियो ॿुधाए 12 रबीउल अव्वल जूं जेके ॿुधियूं अथई हदीस शरीफ़ में बि बयानु थियल आहिनि इहे ॿुधाए पियो त तुंहिंजे असांजे आका मदीने जे सोने साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायुसि त मुंहिंजी शफ़ाअत तव्हांजे लाइ हलाल थी सुभान अल्लाह हे मोहब्बत जूं ॻाल्हियूं न त मां ॻाल्हि पई कई त शायदि पंहिंजे मुर्शिद कामिल जी तव्हांखे ॻाल्हि पई ॿुधायमि हाजी मोहम्मद इलियास जे बनी ते कब्ज़ो कयूं पोइ साईं बादशाहनि खे दाह ॾींदो हिकिड़े दफ़े छते चट में दावत थी तकरीर मकली ते ई पोइ साईं बादशाहनि खे कार में खयूं पियो हले बनी मूं जंहिं महिल लंघिया कार हले पई साईं खे चई साईं हे मुंहिंजी ज़मीन आहे मुंहिंजा माइट कब्ज़े में कयो मूंखे नथा ॾियनि त पाण हीअं बाग़ करे फरमायूं त बहितर बि न ॾींदासीं बनी उन्हनि जे कब्ज़े में ई अदा कोर्ट में केस पियो हले हाजी साहब सुस्त थी पियो उन्हनि ॾे न्यापो कयईं त अधु बनी तव्हां खणो 60 जरे बि ज़मीन ई अधु मूंखे ॾियो उन्हनि जो न सुस्त थियो आहे हो लफ़्ज़ काॾे वञो जो पाण फरमाइनि पिया त बहितर बि न ॾींदासीं पोइ दुनिया ॾिठो या बनी हुकूमत के कम में आई हुकूमत जो आई कागज जो खोले त हाजी इलियास जे नाले ते त सॼी ज़मीन हुकूमत खणी वई पैसा हाजी इलियास खे भले ॾिनई सुभान अल्लाह सही 10,000 जरे पो 20,000 रुपया जरे में ॾाढे नहीं से 120 जरे में ॿिया वतई ओ उहे लफ़्ज़ मुबारक जेके फरमायूं त बहितर बि न ॾींदासीं न बहितर बि न मिलियो न सुभान मां ॻाल्हि पई कई त जंहिं महिल फ़कीर थींदो आहे त पोइ हर को उन्हनि जे मथां चढ़ियो ईंदो आहे हे बि आलिम हो यहूदियुनि जो वॾो उन्हनि जो पर हीअं जो महबूब सां इश्क लॻुसि त मदीने शरीफ़ में बुहारियूं ॾींदो बुहारींदो हरम शरीफ़ बुहारींदो ग़ुलामनि वांगुरु पियो हूंदो यहूदी सड़ी विया ओॾो ख़त लिखी मोकिलियो त काब इहा कहिड़ी तुंहिंजी ज़िंदगी आहे इहो कहिड़ो वञी सौदो कयो थी असां वटि हुए त असांजो मुर्शिद हुए असां तुंहिंजा मुरीद हासीं इहो भलो न हुई छा ज़िंदगी असां वटि हुए त असांजो उस्ताद असां तुंहिंजा शागिर्द हुयासीं असां वटि हुए त मखदूम हुए असां तुंहिंजा ख़िदमत गुज़ार हुयासीं इहो न वञी हाणे बुहारियूं थो ॾे वञी ग़ुलाम बणियो आहे जॾहिं इहो न्यापो मिलियुसि उनखे चई त तूं वरी मोटी वेंदे बैतुल मुक़द्दस उतां ख़त लिखो चई हा मां वेंदुसि चई हाणे जॾहिं वञे त उते चोले खां पकड़जान न त भॼी वेंदई पकड़े चइजान त तव्हांखे कसम आहे उन ज़ात जो जंहिं हज़रत मूसा अलैहि सलाम ते तौरेत जा अलवाह नाज़िल फरमाया तव्हांखे कसम आहे उन ज़ात जो जंहिं नील नदीअ जा 3 टोला कंदो 3 हिस्सा कंदो हिकिड़ो हिस्सो उहो हूंदो जेको बिना हिसाब जे जन्नत में हलियो वेंदो ऐं ॿियो हिस्सो उहो हूंदो जंहिंसां सवलो हिसाब थींदो जन्नत में वेंदो ऐं टियों हिस्सो उहो हूंदो जेको गुनाहगार हूंदो पर उन्हनि खे मदीने जे साईं जी शफ़ाअत मिलंदी उहो बि जन्नत वेंदा तकबीर अल्लाहु अकबर रिसालत
माके बुधाए चई त वनी चई जान ते हिन गरीब काब के चढ़े भी हिस्से में बने रखो अरे मुर्शिदियूं छा कंदुम सरदारियूं छा कंदुम मखदूमूं छा कंदुम उस्तादियूं छा कंदुम मां जेकॾहिं रब राज़ी थे इन महबूब जे सदके इन जी उम्मत में हुजण जे नाते माके जन्नत मिले त बाकी माके छा करे सुभान अल्लाह सुभान हाणे माके दस एडी मेहरबानी के साथ थिया सुभान त पो छो न चऊं सबसे आला वयोला हमारा नबी सुभान अल्लाह सबसे वाला वाला हमारा नबी मजा सुना रात भी घणी पर हाणे आज़ान अची वई आहे मां हिकड़ी ॻाल्हि थोरी कंदो वञा सचन खरन जी साईं जी खरा माण्हू जेके हूंदा आहिनि हे बि उहे थी हा साईं बि उहो थी हे कया त सीकार जो दिलि ख़ुशि थी वई आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जो कसम आहे दुनिया जो व्यवहार कोन्हे अॼु मदीने जे साईं वारो व्यवहार सुभान अल्लाह महबूब जे आमद जो व्यवहार आहे अल्लाह ॾिसण वसण वारो आहे रब ॾिसे थो त हे ख़ुशी मुंहिंजे एहसान ते कई सुभान अल्लाह कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू अल्लाह के खुशियूं न वणंदियूं आहिनि खुशियूं न कयो आजिज़ी कयो पर अल्लाह फरमाए थो त महबूब इन्हनि खे ॾस इन्हनि खे फरमाए त रब जे फज़ल ऐं रहमत ते भले खुशियूं कनि इहो सभ खां वधीक सुभान अल्लाह अॼु आहे ख़ुशी आहे हिननि खरनि जी ॻाल्हि ॿुधायां साईं दरगाह शरीफ़ ते दरगाह मशहूर शइ ते परे परे खां माण्हू ईंदा जुमे जुमे जे ॾींहुं वॾी ख़लक़ ईंदी पोइ उन्हनि टाइमनि में माण्हू सवारियूं न हूं शहरनि में पंधु वेंदा साईं पुराणे वक़्त में पंधु वेंदा पोइ तॾहिं सॼो ॾींहुं शहर रुली रुली आम हेॾा खाइण जूं शयूं न हूंदियूं वीचारा जो 8 मैल पंधु करे त मानी बि एॾी खाइनि आज़मा दुरुस्त आहे सुबुह जो डुकंदा था वञनि हिननि में बाग़नि में त बि नथा माण्हू ख़ुशि थियनि उन्हनि खे पंधु आहे 20 मैल 10 मैल ईअं करे वेंदा ॼण त बसि चिंगजी ते चढ़ियूं होसि ताईं वई पोइ बरोच वीचारो वियो गर्मी हुजे पंधु उते सॼो ॾींहुं घुमी घुमी पंहिंजा कमरा करे पोइ साईं बोली कमरदीन साहिब ॻोठ जो हूंदो पोइ उनजी मस्जिद में वेंदा हुआ पोइ तॾहिं माण्हू मस्जिदनि में मानी घणी मोकिलींदा हुआ पोइ उहे वीचारा पाण बि खाइनि पोइ महिमान मुसाफ़िर खे उनखे खाराए छॾींदा हाणे मानी उते खाईंदो ईअं वेठा हुआ त आज़ान आई जीअं हाणे आज़ान आई सलात में न पढ़ियमि असां पढ़ंदा आहियूं पोइ हिननि खे न वणंदी आहे त न बाबा मदीने जे साईं जे वक़्त में नहीं बाबा इहो कमु यादि रखी छॾ इहो ज़रूरी न आहे त मदीने जे साईं जे वक़्त में जेको कमु न हुजे उहो अॼु करे त ॾोह आहे केतिरा अहिड़ा कम आहिनि उन वक़्त में न अॼु मुस्लमान करे त जाइज़ आहिनि ऐं इहो बि ॿुधी छॾ महबूबनि खे अमा आशा फरमाए थी त ॾंदण ॼण एॾो पसंदि हूंदो हो जो फरमाईंदा त मां जेकर पंहिंजी उम्मत ते ॾुखियाई जी महसूस न थिए त जेकर ॾंदण मुक़ररु करे छॾियां महबूबनि खे पसंदि हो त ॿियो कमु न कयूं त मीलाद महबूबनि खे पसंदि हो सूमर सूमर ते रोज़ो रखंदा पर तो असां ग़रीब जे ख़्याल जे करे मुक़ररु खणी न फरमायूं कबो त सही न पोइ साईं जेको आहे सो बाग आई घर वाली मस्जिद में सही मां उन खरे जी ॻाल्हि पे कई सिधे साफ़ माण्हू जी जहिड़ी दिलि में सा ज़बान आज़ान जो आई हाणे आज़ान पूरी थी सभिनी कलमो पढ़ियो हिन साईं न पढ़ियो चुप सभिनी कलमो पढ़ी तो सभु पढ़ियो कलमो नथो पढ़े आज़ान आई आहे उन्हनि खे ॾिसी चई त मां खावां हिन मस्जिद जो ऐं कलमो हुन मस्जिद ते पढ़ां मां खाईंदुसि बि हिन मस्जिद जो कलमो बि हिन मस्जिद ते पढ़ंदुसि हुन वीचारे खे ईअं पियो सम्झ में अचे पंहिंजा सुहिणा आहियूं बि मदीने जे साईं जा उमती ग़ुलाम बि उन जा आहियूं क़यामत जे ॾींहुं कोई हथ न विझंदो मदीने जो सुहिणो साईं हथ विझंदो अल्लाह ताला जेके मीलाद शरीफ़ कंदा उन्हनि खे ख़ुशख़बरी मिलियल आहे अबू लहब जहिड़े काफ़िर खे इहा ख़ुशी कई मीलाद त कोन कयो नबी सम्झी त कान कई जीअं क़ुर सचो आहे त हदीस बि सची आहे बुखारी शरीफ़ जी हदीस आहे त इन ख़ुशी करण जे एवज़े में सूमर जे ॾींहुं अज़ाब बि घटि थींदो अथसि आंगुर मां खीर बि मिलंदो अथसि ऐं ॾसियो वयुसि त तो ख़ुशी कई भाइटियो सम्झी रसूल अल्लाह जो सम्झी न महबूब सम्झी न रब जो उन्हें जो एवज़ो था जोई त पोइ हे ग़ुलाम सच्चा दरवाज़े जा इहे जेके रहमत लिल आलमीन समझी अल्लाह जो एहसान समझी रब जो हबीब समझी ऐं ख़ुशी कनि उन्हनि जो अजर एवज़ो छा हूंदो इहो दुनिया में ई ख़बर पइजी वेंदी आहे
जो सरकार जे नियत मुबारक सां मोहब्बत में 4 कड़ा कदा कयूं त रिस्क में बरकत हूंदियूं आहिनि, अमन में बरकत हूंदियूं आहिनि, दुआऊं क़बूल पवंदियूं आहिनि। इहो सभु सदको मदीने वारे साईं जो आहे। अल्लाह ताला साईं जे हिन मोहब्बत के कबूल फरमाइंदो, हिन जलसे के कबूल फरमाइंदो। इंशाअल्लाह ताला सदाई बेड़ा पार हूंदा, असांजो अचण बि कबूल फरमाइंदो। वरी बि मां माज़रत कयां थो जो मांखे बेख़बरी में ईअं थियो आहे न त मां अॼु हिते वेहा हा अध रात खां पोइ वञा हा, पर बेख़बरी में असां टाइम मजा सही। हाणे असां हिते साईं ॼाण आया ज़िक्र शरीफ़ थींदा, जलसो थींदो। हाणे असां तव्हां खां इजाज़त वठूं था। अञा हलायो कम खे थोरो हलायो, अञा हलूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा सुहिणा अॻ में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त क़यामत कंहिं ॾिठी आहे? कंहिं कोन ॾिठी। क़बर कंहिं ॾिठी आहे? कंहिं कोन ॾिठी। क़बर जे अंदरि छा थींदो कंहिंखे ख़बर आहे? ये खबरूं कंहिं ॿुधायूं आहिनि आहीने वांगुरु क़यामत जूं। मदीने वारे साईं ऐं महबूबन जेको फरमायो सो सच निकितो या न निकितो? सुभान। हाणे थोरो हालात खे समझी फ़ैसिलो कजो। बदर जी जंग पई लॻे, सरकार 300 ॼणनि सां 313 ॼणनि सां अॻ में आया, इन्ही मैदान ते पंहिंजे गुलामनि सां घुमनि पिया, मैदान ॾिसनि पिया। हिकिड़े हंधि लीक कढियऊं, फरमायूं त हिन जाइ ते अबू जहल किरंदो मरंदो। ॿिए हंधि लीक कढियऊं, हिन जाइ ते फिलाणो उमैयो किरंदो, हिन जाइ ते हे किरंदो मरंदो। जाथे जाथे लीक कढियऊं, नालो बि खयूं काफ़र जो। हाणे साईं इहा त थी वई ॻाल्हि। थी जॾहिं सुभाणे काफ़र आया 1000 ॼणो हो, मुस्लमान 300 ॼणा हा, हो 1000 हुया। हिकिड़े ते 3 ॼणा ऐं उन्हनि खे ज़िरे पातल, उहे घोड़नि ते, उहे उठनि ते, मुस्लमान पैदल, उन्हनि खे ढाल, उन्हनि खे तरार, उन्हनि खे तीर, उन्हनि खे कमान। मुस्लमान खे तरार आहे त ढाल कान्हे, जेकॾहिं तीर आहे त कमान कोन्हे, यानी हथियार बि खुटल। हाणे मुक़ाबिलो हुयो, हिकिड़े पासे 1000, ॿिए पासे 300। तोहफ़ त तॾहिं कान ई त हाणे त सभई हलिया वञनि हथ जी वेड़ी। हाणे इहा ॻाल्हि थियणु नामुमकिन हुई त इन्हनि माण्हुनि खे शिकस्त अचे, हथियार बंदि, मुसल्ले। जंहिं महिल जंग लॻी, जंहिं महिल झेड़ो शुरू थियो, 300 ॼणे 1000 खे शिकस्त ॾिनी। सुभान अल्लाह। उहो चए थो असां बि त कसम अल्लाह जो जंहिं जाइ ते मदीने जे साईं लीको कढियो, उन मैदान में उहो काफ़र उन लीके ते किरियो ऐं ॿियो बि उन जाइ ते न किरियो। सुभान अल्लाह। इहो कीअं थो थी सघे त कंहिंजो मौत आहे या न आहे? अलाए मरंदो अलाए न मरंदो। हिकु त जंग न हुई, सरीहन ख़ुदकशी हुई, 1000 ॼणा हा, हेॾो 300 ॼणा हा। सरकार जे इल्म के ॾिस, महबूब मदीने जो साईं रब जो पढ़ायल व अल्लमक मा लम तकुन तअलम। जेकॾहिं हिकिड़ी मोबाइल नंढड़ी खणी ऐं असां दुनिया ॾिसी सघूं था, उन में फेसबुक आहे, उन में जेको आहे इंटरनेट आहे, उन में अलाए छा छा आहे, अलाए छा मालूमात आहे। हे असांजो कमु आहे, इंसानी अकुल आहे, इंसानी इल्म आहे। इन नंढड़ी मोबाइल जे ज़ोर ते अलाए छा छा ॾिसी सघे थो त जेको काइनात जो मुर्शिद आहे, वणनि जो मुर्शिद आहे, जिन्ननि जो मुर्शिद आहे, बुटनि जो मुर्शिद आहे, इंसाननि जो मुर्शिद आहे, नबियनि जो सरताज आहे। नबी आखिर ज़मा है, नबियनि जो सरताज आहे। इन खे बि रब अलाए छा छा ॾिनो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन खे बि अल्लाह अलाए छा छा ॾिनो आहे। इन महबूब जे नाले ईअं चवण त भिते पियो ख़बर कान्हेसि, फिलाणा असां सभु शहीद थी विया। ख़बर हुजे सा त तूं ईअं छो चई हा? इहा जेका आहे नादानी आहे, इहा जेका आहे बेअदबी आहे। महबूबनि खे पंहिंजे इल्म ते तानो न वणंदो हो। पाण फरमायूं त हिननि खे छा थी वियो आहे? जेके मुंहिंजे इल्म ते तानो ॾेई मूंखे ईज़ा था ॾियनि। अल्लाह। ॾाची गुम थी वई, अंधारी लथी, ज़ोर जी अंधारी लथी, 1.5 कलाक हली, सरकार जी ॾाची बि न पई लभे। जंहिं महिल अंधारी पूरी थी, हथ खे न पियो ॾिसे, मिटी ही। पोइ जंहिं महिल अंधारी पूरी थी त पाण फरमायूं त मुंहिंजी ॾाची ॻोल्हियो काथे आहे। मुनाफ़िक हुया उन टाइम में, उन्हनि खे पटका बि हूंदा हुआ।
उन्हनि खे ॾाढ़ियूं बि हूंदियूं उहे निमाज़ में साईं जे गॾु पढ़ंदा जिहाद में साईं सां गॾु कंदा हुआ पर उन्हनि खे इस्लाम त हुयो अमल त हुयो उन्हनि जे अंदरि में मर्ज़ कहिड़ो हो मदीने जे साईं जी मोहबत न हुई त अदब बि न हो अदब न हो त मोहबत न हुई उन्हनि तानो हुयो आसमान जूं ॻाल्हियूं थो करे हे थो करे ॾाची जी ख़बर कान्हे जॾहिं सरकार ते इहा ख़बर पए थी पाण फरमायूं त माण्हुनि खे छा थी वियो आहे मुंहिंजे इल्म ते तानो हणी मूंखे ईज़ा था ॾियनि ऐं क़ुर में अलाह फरमायो आहे त इन्नल लज़ीन यौज़ून अल्लाह व रसूलहु लअनहुमुल्लाहु फ़िद दुनिया वल आख़िरत बेशक जेके अल्लाह ऐं उनजे रसूल खे ईज़ा था ॾियनि उन्हनि ते दुनिया आख़िरत में अल्लाह जी लानत बेशक पाण वञो ॾाची फलाणे जबल खां वण आहे उन में ॿाहिरि फांसी पई अथसि तारीअ में उन में बीठी अथव सुभान अल्लाह मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां तोखे अॼु उहा कहिड़ी त जॾहिं महबूबनि इहो फरमायो त हे हिते किरंदो को काथे किरिया को काथे किरिया उहो उते किरियो हे महबूब जूं ॻाल्हियूं सचूं आहिनि त सरकार जूं ॿियूं बि ॻाल्हियूं त सचूं आहिनि न सुभान अल्लाह बेशक मदीने जे साईं जूं त महबूबनि जो फरमायो तकरीर मुबारक पिया फरमाइनि त अल्लाह मखलूक पैदा कई मांखे सभ खां बहितरीन मखलूक में पैदा कई वरी उन्हनि में मटोला पैदा कई मांखे बहितरीन इन में पैदा कई वरी उन में खानदान पैदा कई मांखे बहितरीन खानदान में पैदा कई वरी उन्हनि में पाड़ा पैदा कई मांखे बहितरीन पाड़े में पैदा कई त मां तव्हां सभिनी कहूं हसब नसब हर शइ में ज़ोर अफ़ज़ल आहियां त पोइ महबूब सचा आहिनि न सुभान अल्लाह बेशक ईमान आ न बेशक जेकॾहिं मदीने जो साईं फरमाए हज़रत जाबिर जे पुछण ते त हज़रत जाबिर पुछो त सभ खां पहिरीं अल्लाह कहिड़ी शइ बणाई इहो असहाबनि जो अक़ीदो हो त मदीने जे साईं खे अल्लाह इल्म ग़ैब जो ॾिनो आहे तॾहिं पियो अहिड़ो सुवाल करे त एॾो वॾो अॻ में अल्लाह छा बणायो हूंदो त पाण इहो फरमायोसि त ए जाबिर अल्लाह सभ खां पहिरीं तुंहिंजे नबीअ जे नूर खे पंहिंजे नूर में पैदा कयो सुभान अल्लाह तुंहिंजे नबीअ जे नूर खे पंहिंजे नूर में पैदा कयो हो मुंहिंजा सोना जंहिं महबूब खे इहा ख़बर आहे त हे हित किरंदो हे हित मिलंदो उन्ही खे ख़बर आहे त क़बर जे अंदरि छा थो थिए क़बर जे मथां बीठा फरमायूं त ए क़बर वारा तूं मूंखे नथो सुञाणे असां बि न जो साईं कंहिं सां था ॻाल्हायो फरमायूं हिन क़बर वारे खां पुछनि था हे महबूब केरु आहे मूंखे नथो सुञाणे अल्लाह हाणे जंहिं महबूब जी बदर जे मैदान वारी ॻाल्हि कई मां सची आहे या बि सची हूंदी आहे सुभान अल्लाह बेशक हाणे हिकिड़ो सुवाल थो कयां भित मोकिरी या क़बर में अंदरि जेको मयत पियो आहे इहा मिटी वधीक मोकिरी बाबा इहा 3 फुट मिटी त हूंदी 4 फुट भित हूंदी वध में वधि फुट पोइ जेको महबूब क़बर जे मथां बीही मयत खे ॾिसे ऐं कमाल आहे उन में जेका गुफ़्तगू हले थी उहा बि ॿुधे ऐं मलाइकनि जो ॻाल्हाइण बि सम्झे उहो महबूब भित जे पोयां छो न ॾिसणु चाहे त मर्ज़ी अथसि उन ख़्याल न करे त मर्ज़ी अथसि पर उन तवजह करे त ॾिसंदो बेशक मुंहिंजा सोना वरी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां पाण फरमायूं त मोमिन बानो दुनिया में जेको हूंदो आहे मोमिन अल्लाह जो प्यारो बानो मोमिन पोइ घणनि सां ज़ालणूं वीचारियूं अटकी पवंदियूं हिन मुड़ुसनि सां चङनि भलनि मुड़ुसनि सां ज़ालूं अटकंदियूं आहिनि ॿार खान साहब अंदरि माई जाॾो कुझु बि न पर इहे हक़ हुकूक इस्लाम में आहिनि ज़ाल जा बि हक़ आहिनि मुड़ुस जा बि हक़ आहिनि इहो बि न आहे त ॾाढो खयूं ज़ालुनि खे कुटींदा वरितो उन्हनि जा बि हक़ आहिनि ज़ाल जा बि हक़ आहिनि पर पोइ माई हिकिड़ी ज़बान जूं तिखियूं थींदियूं आहिनि जो तोब पोइ अहिड़ी माई पंहिंजे मुड़ुस मोमिन खे ॻाल्हाए पई त महबूबनि फरमायो त बेशतम हूर हूर इनाम त ॾिसे न निमाज़ पढ़ण जो शरीयत ते हलण जो इस्लाम ते हलण जो अल्लाह साईं बंगला रखियो जो आहे 70 महल जो बंगलो उन में बाग उन में हूरू इहो रब खे ॾियण जो ज़रूरु कोन्हे पर इहो उनजी सखा आहे इनाम आहे उनजे हुकुम ते हलण जो इहो अल्लाह रखियो वेठो आहे अल्लाह काथे जन्नत आहे केॾी मथे उतां हूर ॿुधे इहो जहिड़ो हेठि सुञाणे इहो मूंखे रब मुड़ुसु ॾींदो जन्नत में उतां ॻाल्हाएसि त मुंहिंजे मुड़ुस सां छो थी घटि वधि ॻाल्हाए तो वटि महिमान आहे माॾे ईंदो हाणे काए आसमान ते जन्नत में
हूर बुधे मखलूका बुधी सके ऐं तू अस्सलात व सलाम या रसूल पढ़े त मदीने में साईं न बुधे सुभान अल्लाह बेशक माजा अदा मदीने जे सुणे साईं जे शान के हिन हवासन सा हिन अकुल सा जेकर परखबो त अकुल सा परखण जी गाल ना है हे ईमान सा परखण जी गाल सुभान अल्लाह वरी भी आशिकन ते अचा सुभान जयमल पाण मेराज ते विया वा उन टाइम में काकुल में अचण जी गाल का थई महीने जो पंदो पाण फरमाया त रात जे थोड़े हिस्से में हितों यहाँ बैतुल मुक़द्दस उतो यहाँ आसमान ते मेराज करे मोटी आयो रात जो मोटी आयो काफरन के झंडी हथ में अची वई त बाबा वाह जो गाल थी वई असा चंदा आसे त सही न तो चे हाने त जेको गाल पूरी थी न ओ ये गालियों कदा पिया वतन चयूं त अग में हिन जो जेको वॾो हिमायती आ आशिक ठसालो त उनी के वठो कंहिंखे हज़रत अबू बकर सिद्दीक़ के ऐं अग में केर थियो अबू जो जेको दुश्मन नंबर 1 आयो सिद्धो हज़रत अबू बकर सिद्दीक़ वटि उनखे चयई त दे हवालो को जो चए त मां बैतुल मुक़द्दस रात जे पेट में ऐं तो उथी मोटी आयो आसमान ते मोटी आयो तो तू यकीन कने चई केर तो चए चवण वारो केरा चई तो जो यार त इहो न ॾिठो हज़रत अबू बकर सिद्दीक़ चवण वारो दुश्मन आ मता काईड़ी गाल मिलाए कंदो हुजे त शान घटिजे मदीने जे साईं जे शान जी गाल आ दुश्मन जे वात में भी पत करे चई त सच तो चए सुभान अल्लाह अदा ये जो महबूबन जा शान हदीसन मुबारकन में आहिन अव्वल मा खलक अल्लाह नूरी अव्वल अल्लाह मांजे खल्क नूर के खल्कियो पो वरी मांजे नूर मो हर शय पैदा कई ओ हिकड़ा चवंदा आहिन त या हदीस सही नाहे या यहूदी ठाई आ छो ठाई आ उन अल्लाह कुरान में हजरत ईसा के रूहुल्लाह सजो आ अलकाहा इला मरियम व रूह मिनहु मां ए पंजो रूह सजो थई हजरत आदम के अलैहि सलाम के वनफख्त फीह मिन रूही पंजो रूह सजो थई त अच्छा इनी चवण सा माज अल्लाह जे रूह जा हिस्सा थी विया या रब जो रूह घटजी वियो त जेकर हजरत आदम अलैहि सलाम रूहुल्लाह आहे हजरत ईसा अलैहि सलाम रूहुल्लाह आहे ऐं इन सा रूह जा हिस्सा घटजी न था सकन त पो मदीने जो साईं भी नूरुल्लाह आहे नूर जो हिस्सो घट न थो थी सके सुभान अल्लाह ये साईं जा शान आहिन जेके महबूबन बयान कया आहिन तॾहिं पाण फरमायूं त मां हजरत आदम अलैहि सलाम अञा मिट्टी ऐं पानी पंहिंजी जाइ ते हुया त बि मां नबी हुयुसि पंहिंजे रब जे आॾो दूर हुयुसि हाणे अल्लाह ताला अहिड़ी असांखे महबूब शय अता फरमाई आ क़यामत जे ॾींहुं शफ़ा करण वारो महबूब अता फरमायो आ एॾे शान वारो अता फरमायो आ त असांजे मथां हक़ आ त असां इन नेमत ते रब जा गुण ॻायूं सुभान अल्लाह व अम्मा बेनेमत रब्बिक फहदिस ओ हे मुसलमान इन नेमत के गाइंदा आहिन गुण गाइंदा आहिन ऐं 12 महीने रबीउल अव्वल शरीफ ईंदो आहे त खुशी ताज़ी थी पवंदी आहे हे असांजी रूहानी ईद आहे हे असांजी रूहानी खुशी आहे ऐं जेको बि कंदो आहे त तोखे मां अजुर ॿुधायो त हिन जो अजुर अल्लाह पाक वटि वॾो आहे इंशाअल्लाह ताला रब करीम हाज़िरी बि क़बूल कंदो अल्लाह साईं मिलाद शरीफ जा मिलाद शरीफ क़बूल कया आहिनि क़बूल बि कंदो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह